देखेंगे, हमसे सवाल जवाब करेंगे, फिर उनकी डिस्क्रिप्शन है, उसको अप्रूव करेंगे, जो भी वो अप्रूव कर देते हैं, ऑफिशियल हो जाएगा, तो फिर वो इलेक्शन के लिए यूजफुल होगा। वो सिंध के चीफ सेक्रेटरी तो रोजाना देख रहा होगा, फर्ज करो कि मिट्टी का बंदा होगा, डिप्लो का बंदा होगा, मांझन का बंदा होगा, उसको तो नजर आ रहा होगा कि मांझन तहसील में क्या हो रहा है, घोटकी में क्या हो रहा है, पटीदन में क्या हो रहा है। तो अगर मैं वहाँ कम घर गिनूंगा तो वो कहेगा भाई ये तो तुम गलत कर रहे हो। गैर मुल्की से हम उसकी पूछेंगे कि भाई किस मुल्क के हो, अफगानी, बंगाली, चीनी, जो भी है। लेकिन अगर वो 6 महीने से है या 6 महीने तक रहेगा, वो तो उसी सूबे में है ना, उसी जिले में, तो वो वहाँ काउंट होगा। अगर वो मेहमान है 10-15 दिन के लिए आए तो नहीं करेंगे उसको। वोट से उसका कोई ताल्लुक नहीं है। वोट तो उस वक्त होता कि हम उसका शनाख्ती कार्ड मांगते, वो तुम नहीं मांग रहे, तो हमें पता चलता कि भाई ये किसी दूसरे सूबे का है, दूसरे डोमिसाइल का है। जब हम वो मांग ही नहीं रहे तो वोट से तो इसका नहीं बनेगा। 2017 के सेंसस पे एतराज ही बड़ा, ये CNIC का नंबर लिया और उसकी वजह से हम अंडर काउंट हो गए। सबके पास मैं फर्दन गया हूँ, पीपल्स पार्टी के दोस्तों से मिला हूँ, जमात इस्लामी, MQM, नेशनलिस्ट को भी मैंने फोन किया, उनको पूरे ये बताया कि देखें ये ट्रांसपेरेंट है, ट्रांसपेरेंटली काउंट करेंगे और उसको ट्रांसपेरेंट नजर आएगा तो सूबों के दरमियान शक कम होगा। हम ये कोशिश कर रहे हैं। शुमारियात डिवीजन तरफा डिजिटल आदमशुमारी में सुञाणप कार्ड बिना गणप ऐं परडेहिन के गणण की तस्दीक। सिंध के कौम परस्तन से मुलाकात करे खदशा खत्म करण जो ऐलान। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो थींदड़ डिजिटल आदमशुमारी बाबत मीडिया के ब्रीफिंग। शुमारियात डिवीजन के चीफ नईमुल ज़फ़र टाइम न्यूज़ से ॻाल्हि ॿोल में चयो आहे त डिजिटल आदमशुमारी में परडेहिन खे भी गणियो वेंदो। संदन सुञाणप कार्ड या डोमिसाइल चेक न कंदासीं। सियासी पार्टीज़, सिविल सोसाइटी के नुमाइंदन ऐं कौम परस्तन से राब्ता करे मुतमइन कयो त डिजिटल आदमशुमारी शफ़ाफ़ है। हैदराबाद में जल्द कौम परस्तन से मुलाकात करे संदन खदशा खत्म किया वेंदा। डिजिटल आदमशुमारी में सुञाणप कार्ड बिना गणप कई वेंदी। कोशिश है त अप्रैल ताईं डिजिटल आदमशुमारी थी वञे। CCI की मंजूरी से नतीजा पधरा थींदा। उन खां पोइ डिजिटल आदमशुमारी के चूंडुनि में कतब आणे सघिजे थो। सिंध सरकार तरफा इलेक्शन कमीशन के हुक्म तहत 15 जनवरी ते मकानी चूंडू कराइण जो ऐलान। चूंडू रोकराइण लाइ ऑर्डिनेंस आणण बाबत ख़बरुनि की तरदीद। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त मुतहदा के मुतालबे ते बल्दियाती तकबंदियुनि जो नोटिफिकेशन वापस वरतो हो। ECP हुकूमती नोटिफिकेशन के रद्द करे छॾियो आहे। चूंडू रोकराइण लाइ को भी ऑर्डिनेंस न पियो आंदो वञे। कराची ऐं हैदराबाद में 15 जनवरी ते ई मकानी चूंडू थींदियूं। फौज इलेक्शन ड्यूटी का माज़रत कई आहे। पुलिस ऐं रेंजर्स के पोलिंग स्टेशन से मुक़रर किया वेंदो। अमन अमान बरक़रार रखण लाइ संदन ख़िदमतूं वरतियूं वेंदियूं। उन खां अॻु शर्जील कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे चयो हो त ECP हुकूमत जे इख्तियारनि में मुदाख़लत नथी करे सघे। तकबंदियुनि बाबति नोटिफिकेशन वापस वठण सिंध सरकार जो आइनी इख्तियार हो। बिना सिक्योरिटी इंतजामनि जो चूंडू कराइण सां कुझु थी वञे त उन जो ज़िम्मेवार केरु हूंदो। नयूं तकबंदियूं थियण ताईं सिंध में मकानी चूंडू नथियूं थी सघनि। इलेक्शन कमीशन वटि सिंध सरकार जो नोटिफिकेशन रद्द करण जा इख्तियार ई न आहिनि। MQM राब्ता कमेटी जे हंगामी इजलास खां पोइ अॻवाननि जी करियल प्रेस कॉन्फ्रेंस। फ़ारूक नसीम चयो आहे त सिंध हुकूमत बल्दियाती एक्ट तहत तकबंदियूं करायूं हुयूं। नयूं तकबंदियूं थियण ताईं मकानी चूंडू नथियूं थी सघनि। फैसल सब्ज़वारी चयो त तकरारी तकबंदियुनि ज़रिए जिन इलाक़नि में MQM जो वोट बैंक हो उन्हनि इलाक़नि में वधीक वोट विधा विया। कराची ऐं हैदराबाद के अवाम के हक़नि ते धाड़ो हणण न ॾींदासीं। MQM जो मुतहद थियण ते कराची जा कागज़ी बदमाश परेशान थी विया आहिनि। फारूक सत्तार चयो त सिंध हुकूमत के पंहिंजी ग़लती जो एहसास थियो ऐं तकबंदियुनि वारो नोटिफिकेशन वापस वरतो वियो। इलेक्शन कमीशन के सिंध हुकूमत जे इख्तियार ते एतराज़ न करणु घुरिजे। सिंध में मकानी चूंडू 15 जनवरी ते ई थींदियूं। इलेक्शन कमीशन कराची, हैदराबाद ऐं दादू जे ॿिनि तालुकनि में मकानी चूंडू मुलतवी कराइण वारे सिंध सरकार जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। वफ़ाक़ी घर वज़ारत खे हसास ऐं इंतिहाई हसास पोलिंग स्टेशन ते फ़ौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी यकीनी बणाइण जी हिदायत। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा की सदारत में इलेक्शन कमीशन के इजलास में चइनी मेंबर्स की शिरकत। इलेक्शन कमीशन हुक्म जारी कंदे चयो आहे त कराची डिवीजन, हैदराबाद ऐं ॿियनि ज़िलनि में मकानी चूंडू शेड्यूल मूजिब 15 जनवरी ते ई थींदियूं। सिंध सरकार जो तकबंदियुनि बाबति नोटिफिकेशन गैर आइनी आहे। PTI तरफा कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंडू 15 जनवरी ते कराइण वारी इलेक्शन कमीशन के फैसले की आजियां। सुप्रीम कोर्ट का इस्लामाबाद में अदालती हुक्म बावजूद मकानी चूंडू न कराइण जो नोटिस वठण की अपील।
लाहौर में मीडिया सां ॻाल्हि ॿोल में फवाद चौधरी चयो आहे त PDM में शामिल समूरियूं पार्टीज़ चूंडुनि खां भॼी रहियूं आहिनि। मकानी चूंडूं जल्द कराइण खां पोइ पंजाब ऐं KP में चूंडुनि ते कमु शुरू कयो वञे। गवर्नर 48 कलाकनि जो इंतज़ार न करे पंजाब असेंबली टोड़ी वञे त जीअं जल्द निगरान सेटअप जोड़ियूं। निगरान वॾे वज़ीर लाइ ऑपोज़िशन लीडर हमज़ा शहबाज़ सां बाज़ाब्ता राब्तो करे रहिया आहियूं। PTI पंहिंजा 3 नाला परवेज़ इलाही खे ॾींदी। KP असेंबली टोड़ण जी बि एडवाइस तयारु आहे। पंजाब असेंबली टुटण बाद KP असेंबली टोड़ण जो हुकुम ॾिनो वेंदो। क़यादत KP जे वॾे वज़ीर ऐं काबीना मेंबर सां राब्तनि में आहे। पंजाब के गवर्नर तरफां असेंबली टोड़ण वारी समरी मिलण की तस्दीक। गवर्नर बलीगुर रहमान चयो आहे त असेंबली अवाम जो चूंडियल इदारो आहे। उनखे वक्त खां अॻु टोड़ण जमहूरियत पसंद माण्हुनि लाइ ॾुखियो कमु आहे। वॾे वज़ीर परवेज़ इलाही तरफां माणियल एडवाइस गुज़िरियल राति मिली वई। उन ते 2 ॾींहनि में फ़ैसिलो करणो आहे। एडवाइस मंज़ूर थींदे ई असेंबली टुटी वेंदी। मूंखे ॾिसणो आहे त नयुनि चूंडुनि जी कहिड़ी तारीख़ ॾिनी वञे। 90 ॾींहनि में चूंडूं कराइणियूं आहिनि। उन में रमज़ानुल मुबारक जो महीनो बि अची रहियो आहे। उन खां पहिरीं चूंडूं थियूं त तमामु थोरो वक़्तु मिलंदो। समूरियुनि शयुनि खे ॾिसी चूंडुनि जी तारीख़ जो फ़ैसिलो करणो आहे। तुम हो ना उर्दू बोलने वाले, हम तुमसे बड़े उर्दू बोलने वाले। हम अपने आप को महाजर नहीं कहते, हम पाकिस्तान में पैदा हुए, हम पाकिस्तानी हैं। हमारे माँ बाप ने हिजरत की। हमारे नजदीक तो महाजर पठान है जो अपना वतन छोड़ के कराची आके नौकरी तलाश कर रहे हैं। अंदरूनी सिंध के लोग हैं। हमारे नजदीक तो महाजर पठान है जो अपना वतन छोड़ के कराची आके नौकरी तलाश कर रहे हैं। अंदरूनी सिंध के लोग हैं। कराची में कमाइण लाइ ईंदड़ पठान सिंधी ऐं सराकी मुहाजिर आहिनि। असां मुहाजिर न पर पाकिस्तानी आहियूं। तहरीक इंसाफ़ जे अॻवान फिरदौस शमीम नक़वी जो कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान तकरारी बयान। MQM ते तनक़ीद कंदे फिरदौस शमीम चयो त तव्हां पाण में भले इतिहाद कयो, तव्हां उर्दू ॻाल्हाईंदड़ आहियो, तव्हां खां वॾा उर्दू ॻाल्हाईंदड़ असां आहियूं। तव्हां पाण खे मुहाजिर सॾायो था, असां मुहाजिर न पर पाकिस्तानी आहियूं। मुहाजिर त पठान अंदरूनी सिंध ऐं ॾखण पंजाब जा माण्हू आहिनि जेके हिते कमाइण अचनि था। कराची ऐं हैदराबाद डिवीजन में छंछर ते तालीमी इदारा बंदि रखण जो ऐलान। इलेक्शन कमीशन जी हिदायत ते तालीम खाते तरफ़ां छंछर ते मोकल जो नोटिफिकेशन जारी। तालीम खाते जो अमलो छंछर ऐं आछर ते मकानी चूंडुनि जूं ज़िम्मेवारियूं अदा कंदो। कॉलेज एजुकेशन खाते में सूबे में छंछर ते सरकारी तोड़े निजी कॉलेजिस बंदि रखण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नेपरा के इलेक्ट्रिक डिवाफ़ेदारनि लाइ बिजली जे अघनि में ₹4.49 वाध जी मंज़ूरी ॾेई छॾी। नेपरा के इलेक्ट्रिक जे मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ में ₹1.49 खां ₹4.49 ताईं वाध जी मंज़ूरी ॾिनी। नेपरा मूजिबि अघनि में वाध जो फ़ैसिलो बिजली जे विच कंदड़ कंपनीज़ ऐं के इलेक्ट्रिक जा अघ हिकु जेतिरा करण वारी वफ़ाक़ी सरकार जी दरख़्वास्त ते कयो वियो। वफ़ाक़ी हुकूमत हिकु जेतिरे टैरिफ लाइ के इलेक्ट्रिक लाइ बि बिजली अघनि में वाध जी दरख़्वास्त ॾिनी हुई। टैरिफ एडजस्टमेंट अक्टूबर, नवंबर, दिसंबर 2022 ऐं जनवरी 2023 में इस्तेमालु कयल यूनिट्स ते लागू थींदी। वाधू अघनि वारी इहा एडजस्टमेंट जनवरी खां अप्रैल 2023 ताईं 4 महीननि में वोगाड़ी वेंदी। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में अटो महांगो थियण ख़िलाफ़ अॼु बि एहतजाज। लाड़काणो, सखर, सांघर, ठट्टो, वगण ऐं टंडो बागो में मुज़ाहिरा। दादू, जोही, फैज़गंज, दौड़ ऐं ॿियनि शहरनि में बि एहतजाज। ठुल, कंबर, खोड़ा, जामशुरो ऐं काज़ी अहमद में बि मुज़ाहिरा। रतोदेरो में पोहरियतनि जो बेलचा खणी एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त अटो महांगो थियण सबबि ॿार फाका काटे रहिया आहिनि। सरकार को रिलीफ न ॾिनो आहे।